नाज़रीन, मीरो खान में तेल जी अघ में वाध ते अवाम शदीद रद्दअमल ज़ाहिर कयो आहे। ॾिसूं था हीअ रिपोर्ट। असांखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे, ग़रीब माण्हू आहियूं, तेल महांगो थी वियो आहे, उनजे करे असां अपील था कयूं मिड़ी कुझु तेल ते गुंजाइश करे, महांगाई भी थी आहे, चोट परे जा वेठा आहियूं, थोरो ॿारड़ी जा आहियूं। हुकूमत आहे जेको इन तमामु परेशान कयो आहे। ग़रीब आवाम जेका तमामु तरह वञनि था, कंगाल ऐं ग़रीब थींदा था वञनि। हिन तेल असांजी जेका आहे न, ॿी करे गाॾियूं हलाए कोन पिया सघूं, गाॾियूं असांजियूं बंदि पियूं आहिनि। बाबा हाणे तेल वॾो महांगो थी वियो आहे, 120 रुपया लीटर आहे। 120 में छा, 150 में भी नथो भरिजे बाबा। वरी आहे ख़ुदा जो कसम आहे, पेट्रोल वॾो महांगो करे छॾियूं पिया, रोड ख़तम आहे असांजो, रोज़ गाॾियूं ख़राब थियनि था। ये हुकूमत ना है, असांजो दुश्मन आहे। 100-150 ते खंड जो किलो आहे, डाल्टा केॾो महांगो आहे, केॾो भाण महांगो थियो आहे। असां पेट्रोल महांगो आहे, ज़ुल्म आकार छा आहे, नाहक आहे। वफ़ाक़ी सरकार खां इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते पेट्रोल जा जेके वाधू अघ आहिनि वापसि वरिता वञनि। कैमरामैन फ़कीर शौकत सां गॾु मुजाहिद सुमरो, मराठी न्यूज़, मीरो खान।